वाटर फिल्टर प्लांट एसोसिएशन जे सदके सिंध जियास अॼु असां विलेज सदर प्रेस कॉन्फ्रेंस ज़िला दादू करे रहिया आहियूं। सॼे सिंध में शहीद मोहतरम बेनज़ीर भुट्टो जे नाले सां लॻल वाटर फिल्टर प्लांट ड्यूटी लॻल आहिनि। ड्यूटी कंदड़ मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त असां 2012 खां पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहियूं, जेके अॼु बि प्लांट फंक्शनल आहिनि ऐं जेकी ख़राबु प्लांट आहिनि उन्हनि जी पिण सार संभाल कंदा अचूं पिया। ख़राबु प्लांटनि खे बहितर बणाइणु गवर्नमेंट जो कमु आहे। असांजी उमिरि वधी वई आहे पर असां अञा ताईं इंसाफ़ न आहे थियो। हिन वक़्तु ताईं असांजी सैलरी जेका आहे 25,000 मिले थी, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। ऐं सिंध गवर्नमेंट जे लाइ मुताबिक़ जेका असांखे 40,000 मिलणी हुई उहा असांखे हींअर ताईं 40,000 कोन मिली आहे। सो आउं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां मुतालबो कंदुसि, महिरबानी करे असांजी पघार जेका आहे उहा 40,000 असांखे ॾिनी वञे।